दोस्तों जेकॾहिं तव्हां वटि रेडमी या शॉमी जो फ़ोन आहे त उनखे तव्हां आईफोन में चेंज करे सघो था, iOS में चेंज करे सघो था। जेके ऐप आई कनि उहे बि iOS वारा हूंदा, जेके नोटिफिकेशन बार आहे या जेके बि नंढा वॾा फंक्शन आहिनि उहे सभु तव्हांखे iOS वांगुरु लॻंदा। उन लाइ तव्हांखे वञिणो पवंदो थीम में, वॉलपेपर ते क्लिक करण खां पोइ तव्हांखे अचिणो आहे थीम में, ऐं हिते तव्हांखे लिखिणो आहे iOS बोस BOSE 12 V12 सॉरी वर्जन 12। ठीकु आहे, त हीअ तव्हांखे मिली वेंदी विच में ॻाढ़े कलर जी, ऐं इनखे ट्राई कयो मतिलबु डाउनलोड कयो। डाउनलोड करण खां पोइ अप्लाई कयो। अप्लाई करण खां पोइ हिते तव्हांखे ऑप्शन मिलंदो रिबूट जो। रिबूट ते जीअं तव्हां क्लिक कंदो कुझु देरि में तव्हांजी मोबाइल बंदि थींदी, ऐं हाणे जेका चालू थींदी त तव्हांखे ईअं लॻंदो ॼण आईफोन आहे। हाणे तव्हां ॾिसी सघो था त मुंहिंजी मोबाइल पूरी तरीक़े सां आईफोन थी चुकी आहे। जेकॾहिं हुनजो पैटर्न खोलियां तव्हां ॾिसी सघो था त सभई